अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त घोटकी पुलिस हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त ए सेक्शन घोटकी पुलिस हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त घोटकी पुलिस हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ए सेक्शन पुलिस गश्त दौरान हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त ए सेक्शन घोटकी पुलिस हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। घोटकी पुलिस गश्त दौरान चेकिंग कंदे हिकु जवाबदार मोहम्मद इक़बाल वलद अकबर अली कुरैशी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त घोटकी पुलिस हिकु केस में घुर्बल हिकु जवाबदार इक़बाल वलद बरकत अली कुरैशी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जवाबदार इक़बाल कुरैशी NLC चौक सुज़ुकी शोरूम वेझो मुल्तान पंजाब जो रहवासी ॿुधायो पियो वञे।